हाणे हले बस हले थी न। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां नसीराबाद शहर जी गिरिड स्टेशन जे भरिसां शौकत कॉलोनी में नूर मुस्तफ़ा मस्जिद व मदरसे जी तामीरात जे सिलसिले में अॼु असां हुन मस्जिद शरीफ़ में बीठा आहियूं। अल्हम्दुलिल्लाह कुझु टाइम खां फेसबुक ते बयान वग़ैरह रखूं पिया हिन मस्जिद शरीफ़ जी मदरसे जे लाइ ताउन जे लाइ अपील रखूं पिया। कुझु दोस्तनि असां सां मदद बि कई हुई प्लस्तर जी सूरत में, ब्लॉक जी सूरत में या कुझु सिरुनि जी सूरत में। सो अल्हम्दुलिल्लाह कुझु पैसा वग़ैरह नक़द कैश में मोकिलिया हुयनि। सो अल्हम्दुलिल्लाह हाणे असां मस्जिद शरीफ़ जी तामीरात जो सिलसिलो जारी वसारी रखियो आहे। मस्जिद में हिन वक़्तु ब्लॉक बि लॻी वियो आहे ऐं प्लस्तर जो कमु जारी वसारी आहे। ऐं हाणे हिन वक़्तु असांखे सीमेंट रेती किरश जी ज़रूरत आहे ऐं सिरुनि जी ज़रूरत आहे वज़ू खाने जे लाइ। वज़ू खानो ठहंदो त ऐं पंहिंजे वॾड़नि जे ईसाले सवाब में बि अगरि कोई वज़ू खानो ठहिराए ॾियणु चाहे या कोई मदद करणु चाहे, कोई डोनर करणु चाहे त पंहिंजे वॾड़नि जे ईसाले सवाब ख़ातिर ऐं पंहिंजी ज़क़वात ख़ैरात सदक़ात ख़ातिर कोई मदद करणु चाहे त असां सां या साईं हमादुल्ला मौलवी साईं हमादुल्ला बलोच ताहिरी आहे जेको हिन मस्जिद जो अॻुवाण आहे। जेको बि कोई दोस्त डोनर करणु चाहे त हिननि दोस्तनि सां मिलो, या कोई पाण ठाराए ॾियणु चाहे या कोई असांखे सामान वग़ैरह सीमेंट रेती किरश या सिरूं ऐं टीयर गेटर वठराए ॾियणु चाहे त हिन असां सां राब्तो करे, या त कोई वठी असां सां पाण ठाराए ॾियणु चाहे त भली पाण ठाराए सघे थो। अल्हम्दुलिल्लाह हिन मस्जिद जो हाणे असां तव्हांखे ॾेखारियूं था। हाणे असां प्लस्तर हिन भितियुनि खे थी वियो आहे अल्हम्दुलिल्लाह, अञा थोरो रहियल आहे। ऐं हिन खां अलावा मस्जिद जो ब्लॉक, हाँ दोस्तों, ब्लॉक बि अल्हम्दुलिल्लाह थी वियो आहे। हाणे बाक़ी थोरो आख़िरी मरहलनि में कमु आहे। ऐं हिन मस्जिद शरीफ़ में हिन वक़्तु हाणे जेका फिटिंग जी बिजलीअ जी फिटिंग जी ज़रूरत आहे ऐं ऊन्हारे जे लाइ पखनि जी ज़रूरत आहे नूर मुस्तफ़ा मस्जिद व मदरसे जे लाइ। ऐं इन खां अलावा आगुड़ में सॼो हिन जो अङण आहे मस्जिद शरीफ़ जो, ऊन्हारे में सख़्तु तकलीफ़ हूंदी आहे, उन में ब्लॉक जी ज़रूरत आहे। ऐं ॿियो इन खां अलावा पासे में भितियूं खजंदियूं ऐं वज़ू खानो हिन मदरसे जे पासे ॾांहुं ठहंदो। हिन मदरसे जे पासे ॾांहुं मदरसे जो प्लाट आहे, मदरसे जो हिन मस्जिद जो प्लाट आहे। सो सॼो ठहंदो, ॿाहिरां पासनि खां भितियूं लॻंदियूं ऐं हिन मदरसे में ई वज़ू खानो ठहंदो। सो हिन तमामु मुख़ैर दोस्तनि खे अपील आहे त जेतिरो थी सघे हिन पंहिंजे वॾड़नि जे ईसाले सवाब ख़ातिर या पंहिंजी ख़ैरात सदक़ात ज़क़वात मां हिन मदरसे ऐं मस्जिद में कमु कराए ॾींदा या मदद कंदा त वॾी महिरबानी थींदी। ऐं कुझु वक़्तु अवल बि दोस्तनि मदद कई हुई हिन मस्जिद शरीफ़ जे लाइ, जेको हिन वक़्तु हाणे चौकाठा बि ठाराया आहिनि ऐं इन खां अलावा हिन जा ताक़ बि वरिता आहिनि। ऐं ॿियो कुझु टाइम अवल लाउड स्पीकर ऐं सॼो जेको आहे प्लेटूं तक़रीबन 3 मिलियूं हुयूं, 2 प्लेटूं मिलियूं हुयूं, हिकु वॾी प्लेट मिली हुई 340 वारी, उहा बि वरिती हुईसीं। ऐं मस्जिद शरीफ़ में लाउड स्पीकर बहाल कयो हुयोसीं निमाज़ जे लाइ, त जीअं निमाज़नि जे लाइ आज़ान अचे त घटि में घटि पाड़े वारनि खे ख़बर पवे। ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु बि 5 वक़्त निमाज़ जारी वसारी आहे हिन मस्जिद में। ऐं मदरसे जे लाइ तालिब वग़ैरह बि पढ़नि था हिन मस्जिद शरीफ़ में। सो उन्हनि जे लाइ तमामु दोस्तनि मुख़ैर हज़रात खे अपील आहे त हिन मस्जिद शरीफ़ जे लाइ जेतिरो थी सघे त मदद कंदा त अला। दोस्तों साईं अल्हम्दुलिल्लाह साईं हमादुल्ला बलोच ताहिरी आहे, जेको हिन नूर मुस्तफ़ा मस्जिद जो अॻुवाण आहे, शौकत कॉलोनी में गिरिड स्टेशन नसीराबाद जे बिल्कुलु भरिसां आहे। सो साईं हमादुल्ला सां तव्हांखे हाल अहवाल वठाईंदासीं। त साईं हमादुल्ला, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह। तम सभिनी मुसलमाननि भाइरनि जो, दोस्तनि जो, ख़ासि मामूली रहमान जो, ॿियनि दोस्तनि जो थोराए त जे हिन अलाह जे घर में तावन कराए करे ॾिठई, असांजे हिन अलाह जे घर खे आबाद कयो अथनि। ऐं उन में तक़रीबन सॼो तावन रखियो वियो आहे सीमेंट बजरी किरश जे हवाले सां, दरनि जे हवाले सां।
हिन वक़्तु जेका अंदरियो कमु आहे उहो मुंहिंजो फाइनल थी चुको आहे। मस्जिद शरीफ़ जो ॿाहिरीं चौदीवारियूं रहियल आहे, वज़ूखानो रहियल आहे, उनजे लाइ सीमेंट, रेती, किरिश ऐं असांखे बजरी जी ज़रूरत आहे, सिरुनि जी ज़रूरत आहे। जंहिं बि मुस्लमान खां पाण खां पुॼेसि त उहो बहितर आहे, पाण कराए ॾिए त उनजी असांखे वधीक महिरबानी थींदी। अलाह ताला उनखे गंज अता फ़रमाईंदो ऐं उनजे मरहूमनि खे सवाब अता फ़रमाईंदो। जेसिताईं ही मस्जिद क़ाइमु आहे, तव्हां असां न हूंदासीं, अलाह जा घर बाक़ी रहंदा। जेको निमाज़ी निमाज़ पढ़ंदो, ॿार अची क़ुर पढ़ंदा ऐं हथड़ा खणी तव्हां असां सभिनि जे लाइ दुआ घुरंदा त इंशाअल्लाह असांजा बेड़ा पार थी वेंदा। जज़ाकुमुल्लाह ख़ैरा। दोस्तो, ही हुयो साईं अहमदुल्ला बलोच ताहिरी ऐं तव्हांखे सॼो नूर मुस्तफ़ा मस्जिद शरीफ़ ऐं मदरसे जे लाइ जेको तावन जे लाइ साईं पंहिंजो मौक़िफ़ रखियो ऐं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेतिरो थी सघे हिन मस्जिद शरीफ़ जे लाइ ऐं मदरसे जे लाइ पंहिंजी ज़कात ख़ैरात सदक़ात जा पंहिंजे वॾड़नि जे ईसाले सवाब ख़ातिर मदद कंदा त अलाह पाक तव्हांखे सदाईं ख़ुशि ऐं आबाद रखंदो। महिरबानी, जज़ाकल्लाह ख़ैर। महिरबानी।